ॿुधो आहे त खीरपुर खां सरकारी वफ़द पियो अचे। हाँ ॿुधो त आहे, पर हाणे इहा असांजे लाइ नंढड़ी ॻाल्हि आहे। ॾिस इक़बाल, ईअं बिल्कुलु न, कंहिं बि रीति बेज़ार नाहे करणो। तोखे त मीर साहब खे काबू करणो आहे। काबू? मीर साहब त सावक सां थियनि, इन करे त इन साहब जो ख़्यालु रखण लाइ चई रही आहे। कोशिश त कयां थी। शाम ताईं खैरपुर रियासत जो सरकारी वफ़द इक़बाल बेगम जी ख़िदमत में हाज़िर थिया। असांजो हुस्न सरकारी वफ़द खां न, ईअं न, हुस्न लहज़े जी ॻाल्हि आहे। पंहिंजो मन बि इहो कना जो मीर साहब लाइ कोनो केस खानो बणिजी वञे। असां जल्द लाहौर जी मोतियां वाली सरकार थियण वारा। इहो कीअं सरकार? फरीदा बेगम, इहो इन करे जो लाहौर में असां पंहिंजी बिरादरी जे लाइ छप्पर छाऊं थी आहे ऐं समय माण्हू असांजे तरफ़ पाण खे लॻे थो हाणे खैरपुर मां खज़ानो हथी ॾे छा त असांजो मान अञा मथां थींदो ऐं पंहिंजी नज़र त खैरपुर जे हीरनि ऐं मोतियुनि में आहे। पर पोइ त पाण खे हलिणो पवंदो। पोइ तुंहिंजो छा ख़्यालु आहे बि ऐं नाहे। इन जो मतिलबु आहे त तुंहिंजी अचकथी हिते घुराइजे। ऐं हा, हू किथे आहे मियां फेरो? छॾे फरीदा फेरो रही अचो हाणे हवा थी वई आहे। मियां फेरोज़ तव्हांजो शहज़ादा आहिनि शहज़ादा ऐं उहे हिन वक़्तु कलकत्ते बम्बे जे बाला खाननि में कलंदे समझी पई न? पल पल पवन उछड़न मार पल पल पूर पवन उछड़न मार क्या ओ पल पल पूर पवने मारने जा ओ पल पल पूर पवने तैयारी थी वई? थी चाहिए तो अहिड़ी इबादत कजे जो मीर साईं हर दुख खां आज़ाद थी वञनि। आमीन। ऐं हा, सुभाणे असां बाफ़े ते चढ़ी साहेड़ी वटि हलण जो जेको प्रोग्राम ठाहियो न, सो असां मुलतवी था कयूं। जीअं साईं जो हुकुम। पर साईं तव्हीं एॾियूं मलाल न थियो। जरी तूं सम्झी नथी, असां मलाल न आहियूं, बस थोड़ी अकेलाई पे महसूस कयो। तंहिं करे बहितर आहे त धणीअ खे यादि कजे। ॾिसो, हिकु धणी असांजो पालनहार आहे, ॿियो धणी असांजो मीर साहब आहे। त असांखे धणीअ खे त राज़ी रखणो आहे।
टेंशन छो आहियूं असांजे दिल ईअं बेकार छो आहे मोहम्मद असां लाइ सवारी जो बंदोबस्त कयो असीं स्टेशन हलंदासीं सरकार रात काफी पई आहे सरकार सुबह थियण में त अञा वक़्तु आहे सरकार पर तर मोहम्मद ही वक़्तु आख़िर असां खां एॾो ॾाढो छो आहे वक़्तु ताबे आहे सरकार असांखे ही कूड़ा पिलासंद जो ॾियणो असीं पाण हुन ताबे आहियूं ऐं दुनिया जी हर शइ उसी वाले ताबे आहे असीं त नंढड़ा हुक्मरान आहियूं पर मोहम्मद वॾा वॾा ढिंग भाषा न वक़्तारो ताबे थिया ऐं न ई वरी वक़्त खे ताबे करे सघिया पर उस खे अहिड़ो ताबे कयो जो वक़्त जे क़ैद मां ई निकिरी विया पर असीं वक़्त जी परवाह नथा करियो हाणे हलणु घुरिजे हाणे असीं उते ई इंतज़ारु कंदासीं जिते असांजे दिलि असांजा पेर ॻणींदा मीर साहब जी शायरी में त वॾो सोज़ आहे दर्द थी विया पर किथे वज़न टुटल आहे त किथे वरी काफ़ियो कमज़ोर आहे कहिड़ियूं का कमज़ोरियूं ॻोल्हियूं मीर साहब खे इश्क तोड़े छॾियो आहे यार अमां त ख़ुशि थियो अमां खे त इनामनि सां नवाज़ियो वियो आहे बराबरि सखामट थंदन को बि न आहे वज़ीर कादर मुख्तियार खां जेको पतो पियो अली साहब छा सूरत हाल आहे सरकार शाम ते मोटी ईंदा